अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। उम्मीद है सभई दोस्त बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदो। अक्सर दोस्त ऐं शागिर्द जेके आहिनि इम्तिहान में फेल थींदा आहिनि ऐं उन खां पोइ वरी उनजी शिकायत हूंदी आहे त असां घणी महिनत कई, राति जो जागी जागी पढ़ियोसीं पर पोइ बि सुठी रिज़ल्ट कोन आई। उनजी असल वजह इहा हूंदी आहे त वो प्लानिंग कोन कंदा आहिनि, उन्हनि जी का प्लानिंग हूंदी कोन्हे। तव्हां सां वञे सवाल आहे मुंहिंजो, छा तव्हांजा एग्ज़ाम्स जंहिंमहिल शुरू थींदा आहिनि त तव्हां कहिड़ो ज़हन ठाहींदा आहियो? छा तव्हां इहो ई ज़हन ठाहींदा आहियो त फ़लाणी तारीख़ ते असांजो इम्तिहान आहे ऐं इम्तिहान में असांखे फ़लाणी तारीख़ ते वञिणो आहे ऐं 3-4 ॾींहं अॻु में जेको तयारी कंदासीं ऐं जेको असां प्रीपेयर थी वेंदासीं? बल्कि ईअं कोन हूंदो आहे। सभिनीनि सब्जेक्ट्स जेके बि तव्हां आहिनि उन्हनि जी असाइनमेंटूं ठाहिणियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि जूं असाइनमेंटूं सुठे नमूने सां ठाहे ऐं प्लानिंग मुताबिक़ उनजी तयारी करणी पवंदी आहे, जीअं त तव्हां अॻिते हली जंहिं ॾींहुं मिसाल तव्हांजो सुभाणे अगरि इम्तिहान आहे त उन ई राति पढ़ो था, उन ई राति पढ़ो था, तव्हां त अहिड़े सुठे नमूने सां रिज़ल्ट कोन ॾेई सघंदो। छो जो उन ई राति तव्हां पंहिंजे पाण ते वॾो बार्डर विझंदो, ज़हनी डिप्रेशन जा मरीज़ बि थी पवंदो। छो जो जेको बि तव्हां पढ़ियो हूंदो ऐं जेको बि तव्हां यादि कयो हूंदो उहो सिर्फ़ु तव्हांजो रटियल हूंदो, उहो राति में ई तव्हां खां विसरी वेंदो। त उनजे लाइ जेकॾहिं मिसाल तव्हां प्लानिंग सां उन सब्जेक्ट्स जेके बि आहिनि उन्हनि खे प्लानिंग सां शुरू खां ई यादि कंदा ईंदव त अॻिते हली तव्हांखे परेशान थियणो कोन पवंदो ऐं राति जो उजागा करे मग़ज़मारी कोन करणी पवंदी। अक्सर दोस्त राति जो पोइ 2-2, 3-3 बजे ताईं जाॻंदा पिया आहिनि, छो जो उन्हनि जी प्लानिंग कोन हूंदी आहे। इन जे करे हू पोइ उन्हनि रातिनि में वञी परेशान थींदा आहिनि, जीअं माना इम्तिहान उनखे वेझा थींदा आहिनि। त सभ खां पहिरीं जेके प्लानिंग ठाहिनि उनजो तरीक़ेकार ठाहिनि, उन खां पोइ हू अॻिते वधी सघनि था। त हाणे तव्हां सोचींदा हूंदा त प्लानिंग कहिड़े नमूने सां ठाही वञे। प्लानिंग ठाहिण जे लाइ सभ खां पहिरीं तव्हांखे उहो घर में माहौल ठाहिणो पवंदो, पढ़ाई जे लिहाज़ खां उहो माहौल ठाहिणो पवंदो तव्हांखे। घर में तव्हां अहिड़ी जॻह ॾिसो जिथे ॿारनि जो शोर बि न हुजे, तव्हां वटि हिकु टेबल हुजे या बुक शेल्फ हुजे या तव्हांजो जेको सेपरेट कमिरो हुजे उन में तव्हां सेटअप करे छॾियो। जेकॾहिं तव्हां ॿारनि जे शोर में या सभई घर जा भाती तव्हांजे साम्हूं फिरनि था ऐं उन्हनि खे ॾिसंदा रहो था त पढ़ाई तव्हांजी डिस्टर्ब थींदी रहंदी ऐं तव्हां पढ़ी कोन सघंदो। ऐं गॾो मोबाइल, जेकॾहिं तव्हांजो मोबाइल बि खुलियल हूंदो तॾहिं बि तव्हां पढ़ी नथा सघो, छो जो मोबाइल में कॉलूं मैसेज बि बार ईंदा जेके तव्हां ॾिसंदा रहंदो ऐं उहे तव्हांखे डिस्टर्ब कंदा रहंदा। इन जे करे तव्हांजी पढ़ाई बि डिस्टर्ब थींदी। पोइ तव्हां इम्तिहान जे लाइ बिल्कुलु बि तयारी कोन करे सघंदो। इन लाइ ज़रूरी आहे तव्हां जेकॾहिं पढ़णु चाहियो था, सभ खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ो घर में माहौल क्रिएट करणो पवंदो, हिकिड़ो सिस्टम ठाहिणो पवंदो। उन खां पोइ तव्हां पढ़ाई में तवजो ॾेई सघंदो ऐं पंहिंजो हिकिड़ो मुक़ररु वक़्तु रखी छॾियो त हिन वक़्त में मूंखे पढ़णो आहे। उहो टाइम मुक़ररु हुजे तव्हांजो, जेॾीमहिल फारिग़ थी अचो उन टाइम ते जेको पंहिंजी पढ़ाई वारो जेको सिलसिलो उनखे जारी रखो।